जिला रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी वी सफ़र अल मुजफ्फर सैलम इमाम हुसैन अलैहिस्सलाम सेवन शहर में इंतहाई मजहबी अकीदत साम अलहव्यू उन मौके मरकजी ताबूत जो जुलूस सैयद गुल मोहम्मद शाला कियारी उर्फ राजा साईं सजादा नशीन दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी अगवानी में दरगाह हज़रत जुम्मन जिते सरकार जी मज़ार तां बरामद कियो वियो जंहिंमें नुआ ख़वानी मरसिया ख़वानी ऐं सीना ज़नी जो मातम कियो वियो। ही जुलूस पंहिंजे क़दीमी रस्तनि तां थींदो मुर्शिद सखी लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जी मज़ार तां थींदो क़दीमी हुसैनी इमाम बारगाह सेमर शरीफ में नहर थियो। इन जुलूस में पुलिस ऐं रंजस तरफ़ां सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई जॾहिं त म्यूनसिपल कमेटी सेवण तरफ़ां जुलूस जे रूट ते सफ़ाई जो पिणु बहितरीन बंदोबस्त कयो वियो हुयो जॾहिं त सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस सेवण तरफ़ां जुलूस सां गॾु एम्बुलेंस जो पिणु बंदोबस्त कयो वियो हुयो। हिन जुलूस में सादात मोमिन ऐं आज़ादारनि घणी तादाद में शिरकत करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। मोमिन आज़ादारी में शमूलियत कई आहे।